अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे बेतरतीब ज़िंदगियूं। मौज़ू कहाणियूं। कहाणीकार मुख्तार चन्नू। छपाईंदड़ चांड्रो की पब्लिकेशन, वाही बांधी, सिंध। छापो पहिरियों दिसंबर 2025 ईस्वी। किस्त 17। कहाणी मूमल। मूमल दरगाह खां मोटंदे ई कमरे जो दरवाज़ो बंदि करे वेही रही हुई। हिन जूं झुकियल अखियूं नेसारनि वांगियां वही रहियूं हुयूं। कमरे में उहा अकेली ऊंद ऐं माठ हुई। रखी रखी को सुॾको उभिरी ख़ामोशीअ में विञाइजी थिए वियो। हिन वञण ई न पिए चाहियो। हिन मथां सहुरे जो दबाव हो। हिन जी शादीअ खे 5 साल थी विया हुआ। अञा ताईं औलाद खां महरूम हुई। सहुरो खेसि पंहिंजे मुर्शिद खां दुआ लाइ ज़ोर भरींदो रहंदो हो। उहा ठिप इनकार करे छॾींदी हुई। आख़िर हू धमकियुनि ते लही आयो, न त हू पुट जी ॿी शादी कराईंदो। जेका ॻाल्हि हिन जी मज़बूत अहसाबनि खे कमज़ोर करे छॾींदी हुई, पोइ बि उहा मुसलसल इनकार कंदे ईंदी हुई। धीउ मथां पहाज जे भव खां माउ पीउ बि हिन ते ज़ोर भरियो। उन ॾींहुं उहा सफ़ा कमज़ोर थी पई हुई। हार मञी वेठी हुई। अगरि दुआ सॻे सां घर भातियुनि खे ख़ुशी मिले थी त जाड़ी बि जॻ सां। मूमल जे फ़ैसिले ते ससु खां सवाइ सभु ख़ुशि हुआ। हिन जो सहुरो बेहदि ख़ुशि हो। हू पंहिंजे अकेले पुट जी औलाद ॾिसणु चाहे पियो। उनखे गोद में खणी घुमाइणु चाहे पियो। उन ॾींहुं मुर्शिद हिन जे जिस्म खे कुते जा लकियो। उहा रड़ी हुई, विड़ी हुई, आख़िर ख़ामोश थी वई हुई। मंज़र यादि ईंदे हीअ हिकु दफ़ो ॿीहर ओछगारूं ॾेई रोई पवे थी। आवाज़ कमरे जे भितियुनि सां टकराइजी उते जो उते मरी वञे थो। मुर्शिद वटां वापसीअ खां पोइ हिन जो सहुरो ख़ुशि हो। खिली खिली मिठाइयूं विराए रहियो। मुर्शिद जी तारीफ़ मां न पिए ढापियो। हिन जो मुर्शिद मथां अंधो अक़ीदो हो। उहो ख़ुशीअ मां ज़ाल खे साण करे मूमल जो वात मिठो कराइण लाइ कमरे में आयो। मूमल जूं अखियूं पुछियल हुयूं। बाबा साईं, दुआ ॾिनी आहे, मूंखे यकीन आहे हाणे खानण खे ज़रूरु औलाद थींदो। अमा तूं माउ बणिबीअ। मूंखे पंहिंजे नूर भटारे जो कसम आहे, मूं बाबा साईं जूं अहिड़ियूं कई करामतूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठियूं आहिनि। मुंहिंजी कामिल मुर्शिद मुंहिंजे बाबा साईं तां मुंहिंजी जान बि सदके। हू ज़ाल ॾांहुं निहारींदे चवे थो, खानण मां पाण खे बि त खानण केतिरनि सालनि खां पोइ वञी मुर्शिद जे दुआ सां ॼाओ। तूं बि मूमल जियां ख़ुशीअ मां केतिरा ॾींहं रुनो। मूमल जो झुकियल कंद झटके सां मथे खजी वञे थो। हुन जी ससु जूं नज़रूं पेरनि में झुकियल हुयूं।